ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। महात्मा भक्ति कीर्तन वेठी हैं। निराकार रूप में बाबा की याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। बाबा खे त मन जी ॻाल्हियूं ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा से बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि हाणे क्रोध ॾाढो नुक़सानकारक हूंदो आहे। क्रोध करणु जीवन में ॾाढो ई नुक़सानकारक हूंदो आहे। बाबा चवनि था अगरि कोई ॻाल्हि असांखे नथी पसंदि अचे, मतलब नथी सम्झ में अचे, मतलब जंहिंजे कारण असांखे क्रोध थो अचे, त हुन ॻाल्हि खे हिकु कन सां ॿुधो, ॿिए कन सां करो। जीअं माण्हू चवंदा आहिनि न कि हिन माण्हू खे असां घर जे अंदरि न अचनि ॾींदासीं, हिन जीव जंतु जानवर खे असां घर खां भॼाईंदासीं, घर में इहे जीव जंतु जानवर न हुजणो खपे। पोइ असांखे न इहा यादि रखणो कि इहा असांखे पंहिंजे पाण सां प्रण करणो, पक्को करणो। जीअं ताकि जीव जंतु जानवर खे कि माण्हू खे तव्हां नथा सहन करे सघो, नथा ॻाल्हाए सघो, हुनखे नथा पसंदि करो, उहो ई असांखे इन क्रोध खे असांखे पंहिंजे अंदरि न अचनि ॾियणो आहे। मूंखे कोई ॻाल्हि सुठी नथी लॻे, की ॻाल्हि ठीकु नथी लॻे, त मूंखे उहो ॻाल्हि न ॿुधणी, न करणी। क्रोध, लेकिन मूंखे उहो क्रोध न करणो, ॾाढो ॾाढो मिठो थी करे जीवन में रहणो। इन सां छा थींदो? छोकी क्रोध कंदा आहियूं न असां भले 1 मिंट जे लाइ क्रोध करूं, 5 मिंट जे लाइ क्रोध करो, लेकिन हुनजो असर ॾाढे समय ताईं वेंदो। असांजो मन अशांत थी वेंदो आहे, घर जो वातावरण ख़राब थी वेंदो आहे, संबंध ख़राब थी वेंदा आहिनि। त अहिड़ो क्रोध कहिड़े कम जो? माण्हू चवंदा आहिनि कि न मां क्रोध त कंदमि, त क्रोध जे कारण तव्हांजो जीवन ख़राब, ॿिए जो जीवन जो ख़राब, लड़ाई झगड़ो, घर घर में शांती थी वेंदी आहे। त अहिड़ो क्रोध कहिड़े कम जो? कोई चीज कम जी हुजे त असां हुनखे रखूं बि, यूज़ बि करूं। भई न माण्हू ॾिसंदा आहिनि न न न इहा चीज न रख, न त नुक़सान थी वेंदो आहे, इहा चीज न रखो, न त ॿार कॾहिं खाई न छॾनि त ॿारनि खां परे रखंदा आहिनि। या कोई अहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे न, जीअं माण्हू चवंदा आहिनि न न इहे न रखो, न त घर में शांती थी वेंदी आहे, ईअं थी वेंदी आहे। उहो ई हर मनुष्य आत्मा सोचे कि न भई मूंखे इहा क्रोध विकार न करणो आहे, न त मुंहिंजो मन अशांत थी वेंदो। मन खे शांत रखण लाइ मन में वीचार अचनि था कंहिं ॻाल्हि, त तव्हां जॾहिं बि तव्हांखे कंहिं ॻाल्हि जे कारण क्रोध अचे न, मन में ॻाल्हियूं हलनि थियूं, त तव्हां ॿी ॻाल्हि सोचणु लॻो, तव्हां ॿी ॻाल्हि सोचणु लॻो, सुठी ॻाल्हि सोचणु लॻो। उन ॻाल्हि खे सोचियो ई न, उन ॻाल्हि खे असांखे सोचणो ई न आहे। जंहिंजे लाइ सोचो था उनखे बि उन ॻाल्हि जे बारे में उनखे कुझु चओ ई न, छा थींदो? ज्यादा से ज्यादा वापसि वेंदा। त असां अगरि इहो ॻाल्हि ते शिफ्ट थी वेंदा आहियूं न, त उहा ॻाल्हि थधी थी वेंदी आहे। चवंदा आहिनि न थधे दिमाग़ सां ॻाल्हि सोचो त तव्हांखे ॾाढो सुठो लॻंदो, सुठी रीति सम्झ में ईंदो, सही निर्णय। इन न जल्दबाजी में, हड़बड़ाहट में कोई बि निर्णय न खणणो आहे, शांति से सभु सोचणो आहे। माण्हू सोचंदा आहिनि न असांजी इज़त ख़राब थी वई, असांखे माण्हू ईअं चवंदा, असां फलाणो फलाणो फलाणो। असां तव्हांजी इज़त किथां आई?
परमात्मा जब आ रहा है ना, परमात्मा दुनिया स्थापन करे जिन्हें असांजी स्वर्ग जहिड़ी दुनिया, असां हुन स्वर्ग खे नर्क ठाहे छॾियो। असां परमात्मा जी इज्जत रखी, परमात्मा चए तो काम आ शत्रु आहे, तव्हां परमात्मा चए तो क्रोध न करो, लोभ न करो, मोह न करो, विकार बुराई जे वश करे कम न करो। तव्हांखे भगवान जी इज्जत रखी अथव, जो तव्हांजा ॿार या नंढा कुझु गड़बड़ करे था छॾनि त तव्हांखे केॾो क्रोध थो अचे, लेकिन भगवान खे कॾहिं क्रोध ईंदो? भगवान चए तो उहो माण्हू मञनि नथा, हुनजे कारण दुखी अशांत परेशान थिया आहिनि। कुझु चवनि था कि भगवान ॾिसो असांजी ॿार उन्हनि जो कुझु ग़लती करनि था त चवनि था तुंहिंजी इज्जत बर्बाद थिए। असांखे माण्हू छा चईंदा, फलानी अहिड़ी आहे, ईअं आहे, त हुनजे लाइ हुनखे क्रोध कंदा, हुनखे डांटंदा, हुनखे मारंदा। इहे असांखे ॿ माण्हू ईअं न सम्झ, क्या सम्झो माण्हू चवनि था कि मुंहिंजो धीअ मुंहिंजो पुटु मुंहिंजी नुंहुं थी करे ईअं कमु थी करे त माण्हू क्रोध था करनि, उल्टो सुठो थो। पर परमात्मा चए तो तव्हां मुंहिंजा ॿार थी करे कहिड़ा सुठा कर्म कया, तव्हां मुंहिंजा ॿार थी करे अगरि तव्हां सुख शांति ख़ुशी में न रहंदव, शांत न रहंदव त माण्हू बि चईंदा न ॾिसी भगवान केॾो मञे थी त बि शांत बि अहिड़ी आहे, पोइ भगवान जी इज्जत रखी असां। जॾहिं तव्हां पंहिंजे असली पीउ जी इज्जत नथा रखो त तव्हां कीअं सोचे सघंदा आहियो कि मुंहिंजा ॿार मुंहिंजी इज्जत रखनि, कि मुंहिंजा नंढा मूंखे मुंहिंजो चयो मञनि, ओड़ो कमु कनि। जॾहिं असां हुनखे नथा रखूं त असां ॿियनि खां कीअं एक्सपेक्ट करे सघंदा आहियूं? इन करे बाबा सिंधी चवनि था कि कॾहिं भी अहिड़ो कोई कमु न करणो आहे जंहिंसां परमात्मा जो नाम बदनाम थिए। ॾिसां माण्हू असांखे हीअं चए कि ॾिसी त भगवान खे मञे थी त बि अहिड़ी, हीअ अगरि असांखे कोई चए थो त सम्झो असां कंहिंजो नाम बदनाम था करो, भगवान खे यादि कंदे हुए हुन जो नाम कहिड़े बि रीति तव्हां वठो था त बि अगरि जीवन में तव्हां दुखी परेशान अशांत आहियो, अगरि तव्हां हिक ॿिए जे लाइ उल्टो सुठो सोचो था, ॻाल्हायो था, करो था त जीअं त असां भगवान जी निंदा था करायूं, छोकी भगवान असांखे इहे थोरी सेखारींदो आहे या काम क्रोध लोभ मोह अहंकार जे वश थी करे कर्म करो, ईर्ष्या करो, नफ़रत करो, घृणा करो, ईअं सेखारींदो आहे कॾहिं? ईअं ग्रंथ शास्त्रनि में ॿुधियो आहे असांखे कुझु कयो आहे? त अगरि असां ईअं कंदासीं ऐं असां चईंदासीं त रोज़ अमृत वेलो टिकाणो वेंदा आहियूं, पाठ कंदा आहियूं, त बि अगरि असां हिक ॿिए सां ईर्ष्या कंदासीं, नफ़रत कंदासीं, घृणा कंदासीं त बि असां जीवन में दुखी परेशान नाख़ुश, ॿारनि खे मारदासीं, डांटदासीं, उल्टो सुठो चईंदासीं त केरु मञंदो कोई कि भगवान खे मञो? जेको भगवान खे यादि कंदो आहे, जेको मञंदो न, हुनखे भगवान जी छत्र छाया प्राप्ति एॾी थींदी आहे कि वो आत्मा तृप्त थी वेंदी आहे। हुनखे दाल रोटी में बि ईअं लॻंदो आहे कि सभु कुझु प्राप्त थियो। तॾहिं त गुरुद्वारे मंदिरनि में धार्मिक स्थान ते केॾो सादो खानो छो खाराईंदा आहिनि? छो जाते आत्मा खे प्राप्ति आहे न, उते हुन सादे भोजन में 36 प्रकार जो रस मिलंदो। बाबा ईअं नथो चए तव्हां न खाओ, तव्हां भले फर्स्ट क्लास चीज खाए करे खाओ, लेकिन असां जी अगरि परमात्मा सां प्रीत जुड़ल हूंदी, हुनखे तो सुठी रीति यादि कंदा आहियूं न, त असांजी आत्मा तृप्त थी वेंदी। असांजी आत्मा खे चीज मिले न मिले, लेकिन असां में तृप्ति हूंदी आहे। असां जीवन में असांखे भले फर्स्ट क्लास चीजूं खाइण लाइ न मिलनि, लेकिन जो बि मिलंदो न हुनमें आत्मा तृप्त रहंदी। असां वटि जेतिरो बि धन संपत्ति हूंदा, असांजा ॿार संबंधी जहिड़ा बि हूंदा न, सभु ठीकु आहे, सभु सुठो आहे, सभु ठीकु थी वेंदो।
अॼुकल्ह माण्हुनि खे ये अंदर आत्मा जी तृप्ति न आहे न, आत्मा जी, त हेॾे होॾे सभु कुझु ढूंढे थो ऐं ॿाहिरां जेतिरी चीजूं वठे थो, जेतिरो सभु कुझु करे थो, हुनमें तृप्ति आहे न। अॼु वॾा बंगला, गाॾियूं, सभु कुझु हूंदे हुए बि आत्मा तृप्त आहे? कभी चए थी न ये करा, ये करा, ये करा, तृप्ति न आहे। आत्मा तृप्त की, आत्मा जी तृप्ति कॾहिं थींदी? जॾहिं असांजी आत्मा तृप्त थी वेंदी न, त तव्हांखे भले रोज दाल रोटी खाइण लाइ मिलंदी, लेकिन तव्हांजे जीवन में ख़ुशी रहंदी। तव्हांजे जीवन में अॼु मनुष्य आत्मा में त परमात्मा जी शक्तियूं, गुण, ज्ञान जी तृप्ति न आहे न। छोकी जेको ग्रंथ शास्त्र पढ़नि था, जो कुझु करनि था भक्ति में, वो सम्झ में नथो अचे न। हिननि चारों तरफ लगाया फेरा त बि तुझ सां दूर रहिया। ये प्रैक्टिकल समझो, ये तो चारों तरफ लगाया फेरा, असां भगवान सां दूर आहियूं। छो? छोकी असां भगवान खे सम्झियो ई न, हुनखे प्राप्ति न कयो आहे, तॾहिं त माण्हू दूर आहिनि, दूर आहिनि, दूर आहिनि चईंदे चईंदे बि दूर था थींदा वञनि न। भगवान सां माण्हू दूर तो थींदो वञे न। काथे भगवान निराकार परमात्मा पार ब्रह्म में रहण वारो, तुंहिंजी आत्मा जुटी। ऐं तव्हां खां कोई पुछे भगवान कहिड़ा, त कहिड़ा कहिड़ा रूप ॿुधाईंदव? ॿुधाए भगवान जा केतिरा रूप तव्हांजी बुद्धि में आहे? त काथे जंहिंजो असली स्वरूप निराकार परम धाम में रहण वारो, उनजा असां एॾा सारा रूप ठाहे करे हिन सृष्टि ते असां हेॾे होॾे ढूंढूं था, भटकूं था, त ॿुधायो असां परमात्मा खे प्राप्त कयो या हुन खां दूर थी अची? गीता न चईंदो आहे, चारों तरफ लगाया फेरा त बि तुझ खां दूर रहिया। शो जी माण्हू जेतिरा भगवान जा अलॻि अलॻि नाम रूपनि खे पूजे थो, अलॻि अलॻि रीति भगवान खे यादि करे थो, ओतिरो भगवान सां दूर थो थींदो। असां त यथार्थ परिचय सां दूर थो थींदो वञे न। ॾिसो, सभिनि चयो आहे न निराकार परमात्मा, सभु कर्म वारा चईंदा आहिनि निराकार परम पिता परमात्मा आहे। त तव्हां निराकार खे निराकार रीति यादि न कंदा, हुन निराकार खे तव्हां हनुमान, गणेश, कृष्ण, राम, सीता, राधे कृष्ण, लक्ष्मी नारायण, गुरु नानक, गुरु गोविंद सिंह, सूर्य, चांद, पानी, पेड़ पौधा, जीव जंतु, जानवर, कण कण जे रूप में यादि कंदा त तव्हां हुन सां दूर थियो या न? काथे तव्हां जो नाम रूप कीअं जंहिं जॻह ते तव्हां रहो था, तव्हांजो जो नाम रूप आहे, अगरि कोई माण्हू तव्हांखे हुन नाम रूप सां हुन जॻह ते मिलण अचे त सही एड्रेस आहे न। ऐं कोई तव्हांजो एड्रेस काथे बॉम्बे, दिल्ली, अलाए काथे काथे अगरि चई इहो माण्हू जो रूप इहो आहे ऐं इहे दिल्ली में हिन रूप में मिलंदो आहे, ये माण्हू जयपुर में हिन रूप में मिलंदो आहे, ये माण्हू लंडन में हिन रूप में मिलंदो, या हिन अमेरिका में हिन रूप में मिलंदो आहे। और काथे वो माण्हू हिते ई काथे न काथे जॻह ते हुनजो यथार्थ नाम रूप इहो वियो आहे, लेकिन तव्हांजा ही अलॻि अलॻि नाम रूप ठाहे करे कोई माण्हू तव्हांजा 10 रूप ठाहे ऐं तव्हांजा 10 नाम रखे ऐं तव्हांजा 10 रूप 10 नाम अलॻि अलॻि माण्हुनि खे ॿुधाए छॾे, फलाणे जो रूप इहो आहे, फलाणे जो नाम इहो आहे, उहो हिते मिलंदो। जे माण्हू तव्हांखे न ॼाणंदा आहिनि उहो त तव्हांखे हुन ई रूप में मञदा, हुन ई नाम सां मञदा, हुन ई नाम सां मिलण वेंदा, हुन लाइ त इहो ई आहे न, इहो ई इहो आहे, इहो ई इहो आहे।
त 10 माण्हू अलॻि अलॻि जॻह ते तव्हांजा 10 रूप केतिरा बि माण्हू 10 माण्हू या केतिरा त 10 रूप तव्हांखे अलॻि अलॻि सम्झी करे तव्हांखे तव्हां वटि वञनि था उन अलॻि अलॻि रूप वारनि वटि कमु था करनि। लेकिन तव्हां हिकदमि आयो, तव्हांखे पतो लॻो भई मुंहिंजा 10 रूप माण्हू अलॻि अलॻि जॻह ते वेठा आहिनि ऐं मुंहिंजो ई कमु करनि था अलॻि अलॻि नाम रूप माण्हुनि खे धोखो था ॾियनि, त तव्हां छा कंदव? अगरि तव्हां सच्ची में हली वञो ऐं उन्हनि खे ॿुधाई त कूड़ा मुंहिंजो यथार्थ नाम रूप इहो आहे, त कोई सम्झी सघंदो? हुनजे लाइ सुठी बुद्धि खपे न। त उहो ई असांजो परम पिता परमात्मा मथे रहण वारो, हुनजो नाम रूप यथार्थ उहो असांखे ॿुधाए थो। लेकिन माण्हू हिन समय भॻवान जा अलॻि अलॻि नाम रूप ठाहे करे एॾो फसी वियो आहे कि भॻवान चए थो मां निराकार मथे रहण वारो आहे, मूंखे मथे यादि करो, त माण्हुनि खां पुॼे नथो, माण्हू करे नथा पाए। त बाबा चए थो कि हाणे ख़ुदि खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में मथे यादि करो। निराकार रूप में मथे यादि कंदव त तव्हांखे यथार्थ प्राप्ति थींदी। त तव्हां यथार्थ सां प्राप्ति करे मूंखां शक्ति गुण ज्ञान वठी सघंदव, न त तव्हां अञा ताईं हेॾे होॾे फेरा लॻाईंदे मूंसां दूर ई रही। त गीत बि अगरि असां ॿुधूं, माण्हू चए हिकु तरफ़ चए तो चारों तरफ़ लगाया फेरा त बि तुझसां दूर रहियो, ॿियो तरफ़ चए तो हे भगवान तूं अच, मथे खां हेठि अच, रूप बदली करे। हिकु तरफ़ चए तो भई उहा हेठि ई आहे, असां तोखे सभिनि जॻह ढूंढियो लेकिन त बि तुसां दूर रहिया। उहो ई माण्हू सम्झनि भई असां हिकु गाने में हीअं था चऊं, ॿिए गाने में चऊं था भई तूं मथां खां हेठि अच, रूप बदली करे अच, त मतिलबु हू हेठि आहे ई न, मथे ई रहण वारो। ऐं हुनजो इहे सभु रूप आहिनि ई न, उहो त निराकार, उहो निराकार हिन सृष्टि ते साकार तन में ईंदो, मतिलबु रूप बदली करे अचे त हुनजो जो जेको निराकार रूप आहे न, हुन निराकार रूप सां हिन सृष्टि ते साकार शरीर वठी करे। त ईअं परमात्मा चए थो तव्हां अगरि भक्ति मार्ग जा गाना ई ॿुधो कि असां ॻायूं छा था, तव्हां बि असां सम्झी सघंदा आहियो माण्हू कि भॻवान हिन सृष्टि ते न रहंदो, भॻवान कण कण में न आहे, भॻवान मथे रहंदो आहे। अगरि असां मथे यादि कंदासीं त असांजो हेॾे होॾे भटकण बंदि थी वेंदो। असांजी बुद्धि आहे न पाऊं आहे, असांजी बुद्धि छा आहे, हिकु पाऊं आहे, बुद्धि खे हथ बि चइबो आहे पाऊं बि चइबो आहे। अगरि असांजी बुद्धि में इहे सम्झ अची वेंदी आहे, असां पंहिंजी बुद्धि खे मथे टिकाए छॾियो परमात्मा ते कि भई हा बुद्धि में असांखे सम्झ अची कि भॻवान हेठि न मथे रहंदो, हुनजो यथार्थ नाम रूप इहो आहे। अगरि असां पंहिंजी बुद्धि खे मथे टिकाए छॾियो त असांजो हेठि भटकण बंदि थींदो न थींदो। अॼु माण्हू कोई बि तव्हांखे चए थो हेॾे वञो, हीअ भॻवान, हीअ देवी, भॻवान हिन रूप में हीअं आयो आहे, त असांजी पहिरियों बुद्धि भटकजी आहे। जेको माण्हू हेॾे होॾे भटकंदो रहंदो न टिकाणे मंदर गुरूअनि वटि, हुनजी बुद्धि भटकल हूंदी, हिनजी बुद्धि सॼो ॾींहुं भटकदी रहंदी आहे, हीअ करूं। ऐं जंहिंजी बुद्धि में यथार्थ सम्झ हूंदी आहे न, हुनजी बुद्धि हिकु जॻह टिकदी आहे ऐं हुनखे प्राप्ति बि थींदी आहे। त असांखे जीवन में प्राप्ति करणी आहे त असां पंहिंजो बुद्धि योग हिकु परमात्मा सां जोड़ो, निराकार रूप में परम धाम। असांजी बुद्धि जॾहिं हुते टिकी वेंदी आहे न त असांखे प्राप्ति थींदी आहे। असांखे प्राप्ति थियण सां असांजे जीवन में सुठो थी वेंदो। भई अॼु माण्हू जो जीवन ख़राब छो आहे, छा चई न हिनजी बुद्धि ठीकु न आहे,
हिनजी बुद्धि भटकन, हिनजो मन भटकन। ऐं जंहिंजो मन बुद्धि शांत हूंदो आहे न, वो जीवन में सदा सुख शांति खुशी सां रहे। त बाबा चवनि था कि हाणे असांखे असांजो मन बुद्धि कॾहिं शांत थींदो जॾहिं असां सब कुछ अर्थ वारो पढ़ूं, पंहिंजे मन में सुठा अर्थ कढूं, सॼो ॾींहुं सुठी सुठी ॻाल्हियूं सोचूं, सुठी सुठी ॻाल्हियूं ॾिसूं, परमात्मा जी खे निराकार रूप में यादि करो। छो आत्मा जो पीउ त परमात्मा ही है न। आत्मा जो पीउ कोई गुरु नानक देव थोड़ी है, कृष्ण राम सीता थोड़ी है। उन्हनि जे शरीर में भी आत्मा है, उन्हनि जो भी पीउ परमात्मा ही है। त आत्मा जो पीउ परमात्मा ही आहे, त आत्मा में ही मन बुद्धि हूंदो आहे, हुनखे शांत करण जी शक्ति भी परमात्मा में। फिर भी देहदारी गुरु संत सन्यासी असांजे मन बुद्धि खे शांत न करे सघंदा, वो असांखे पंहिंजे वश में करे वठंदा आहिनि। असांखे पंहिंजे वश में करे वठंदा आहिनि, पोइ असां उहो जेको करणु चाहींदा आहियूं उहो न कंदा आहियूं। लेकिन केसिताईं वश कंदा? त परमात्मा जे अगरि असां छत्र छाया में ईंदासीं, अगरि असां डायरेक्ट निराकार परमात्मा खे यादि कंदा आहियूं न, त असां परमात्मा जी छत्र छाया जे अंदरि ॾाढो सुख शांति सां रहंदे। सत्य त्रेता में हिन दुनिया में सुख शांति हुई, छो जे उते परमात्मा जी मत सां सभु हलंदा हुया। हिन समय माण्हू हिक ॿिए जी मत ते हलनि था, ऐं सम्झो कोई माण्हू उन्हनि खे मत उहो सम्झ में ई नथी अचे, माण्हू उनजी मत जे अनुसार खुद हलंदा रही, उनखे बंदी छॾंदा, भई तूं ईअं ई कर। अॼु माण्हू बंधन में ईअं ई था आहिनि, माण्हू खे ॻाल्हि सम्झ में नथी अचे, लेकिन माण्हू हिक ॿिए जी मत ते जबरदस्ती खीचातानी करे गृहस्थी हलाइनि था, ॿार पैदा करनि था, धंधा करनि था, लेकिन बुद्धि में ॻाल्हि सम्झ में नथी अचे। त जॾहिं असां परमात्मा खे यादि कंदा आहियूं न, असांजी मन बुद्धि परमात्मा सां जॾहिं जुड़ंदो आहे, त परमात्मा यथार्थ मत सम्झ ॾींदो ऐं सभु बंधननि खां बि छुड़ाईंदो। असांखे खुद खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदासीं त असां सभु बंधननि सां मुक्त थी वेंदासीं। सदा परमात्मा जी मत ते हली करे जीवन, छो परमात्मा जी मत ही असांखे जीवन में सुख शांति लाए सघंदी। परमात्मा जी मत सां ही असांजे जीवन में सुख शांति अची सघंदी। अच्छा, मीठे मीठे सुठी रजे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे बुद्धि द्वारा शुद्ध संकल्पनि जो बोझ स्वीकार करण वारा सदा स्वच्छ होली हंस। बाबा चवनि था होली हंस कॾहिं बि बुद्धि द्वारा सिवाय ज्ञान जे मोती ॿियो कुझु बि स्वीकार न कंदा आहिनि। जेका होली हंस हूंदा आहिनि न, होली अर्थात पवित्र, हंस मतलब शुद्ध, त हंस मतलब मोती चुगण वारो। मतलब अगरि असांजी बुद्धि शुद्ध हूंदी न, अगरि असांजी बुद्धि शुद्ध थींदी वेंदी आहे न, त असांजी बुद्धि में सुठी ॻाल्हियूं ई टचंदी, सुठी ॻाल्हियूं ई ईंदियूं, ख़राब ॻाल्हियूं न ईंदियूं। असांखे पंहिंजी बुद्धि खे शुद्ध ठाहिण लाइ परमात्मा खे यादि करणो। असांजी बुद्धि अहिड़ी सुठी थी वञे कि फालतू ॻाल्हियूं, फालतू संकल्प असांजी बुद्धि में अचनि ई न। अहिड़ी जीअं न वॉटर प्रूफ थी वेंदो न, अहिड़ी असांजो मन बुद्धि संस्कार थी वञनि कि कोई भी आसुरी दुनिया जो संकल्प, संस्कार, मत, आसुरी मत असांजे मन बुद्धि संस्कार में अची न सघे। जीअं ॿारनि जी बुद्धि में ईंदो आहे कि
ये गंदी गंदी ॻाल्हियूं बुरी बुरी ॻाल्हियूं बि ॿारनि खे थींदियूं आहिनि, हिनखे छा सम्झ। त सॼी उहो गर्भ में हुनजी जॾहिं आत्मा शरीर खपंदी आहे त बि स्वच्छ थींदी आहे परमात्मा खे सजा खाई करे धर्मराज की, और जॾहिं गर्भ में हूंदी आहे त बि सजा खाईंदी आहे। त जीअं हुनजी आत्मा स्वच्छ थींदी वेंदी आहे त हुनजी बुद्धि में न फालतू ॻाल्हियुनि जी सम्झ न हूंदी आहे। त उहो ई हाणे असांखे जीअं गर्भ में माण्हू सजा खाई करे हुनजी बुद्धि स्वच्छ थींदी आहे न, त हाणे असांखे सजा खाई करे न परमात्मा खे यादि करे असांखे पंहिंजो मन बुद्धि संस्कार खे शुद्ध करणो, कि कोई भी दुनियावी संकल्प मत संस्कार असांखे कच भी न करे सके, मन में अचे न, बुद्धि में अचे न कि अहिड़ो आहे ईअं आहे। सदा सभिनि जे लाइ सुठो सोचूं, सुठी बुद्धि ऐं सुठा संस्कार त इहे सदा शुद्ध संकल्पनि जो भोजन कंदा रहंदासीं न त असांजी आत्मा तंदुरुस्त थी वेंदी। इनजे लाइ सुठी सुठी ॻाल्हियूं ॾिसंदा रहो, ॿुधंदा रहो, पढ़ंदा रहो। ॿियो इहे टीवियूं मूवी पिक्चरूं ॾिसो ई न, माण्हू चवंदा आहिनि भई ॾिसूं त सही, टीवी ॾिसण सां लॻंदो आहे भई दुनिया में हलनि था, परिवार में हलंदो आहे, पर तव्हां दुख शांति वारो जीवन छो था चाहियो? माण्हू चवंदा आहिनि न फैमिली मूवी आहे, फैमिली सीरियल आहे, फैमिली में छा छा थींदो, पर उहो त कलयुगी फैमिली जे बारे में ॿुधाईंदा आहिनि। लेकिन असांखे कलयुगी फैमिली जे बारे में थोरी, असांखे कलयुग दुख शांति वारी फैमिली थोरी खपे, असांखे त सुख शांति वारी फैमिली खपे न। त कलयुगी फैमिली वारो सीरियल ॾिसो ई छो था, ॾिसो बि हुन सां ईअं कई न, ॾिस हीअ बि ईअं थी करे। त अहिड़ा दुख शांति वारी ॻाल्हियूं ॾिसो था, सीरियल ॾिसो था, पोइ पंहिंजी गृहस्थी ओड़ी ठाहींदा था रहो। त तव्हां अहिड़ी ॻाल्हियूं ॾिसो ई न, सुठी सुठी ॻाल्हियूं ॾिसो, सुठी सुठी ॻाल्हियूं पढ़ो त तव्हांजी गृहस्थी में सुख शांति अची वेंदो, तव्हांजी बुद्धि शुद्ध थींदी वेंदी। अच्छा लोग मिठे मिठे चिकी लगे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि की नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा की यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। स्लोगन आहे पंहिंजी मनसा द्वारा शांति कुंड खे प्रत्यक्ष करण वारा शांत प्रिय आत्मा। पंहिंजे मन में ॾाढा शुद्ध शांत वीचार हुजणा खपनि कि असांखे पंहिंजे जीवन में असांजे शांत वीचारनि सां असां पंहिंजे आसपास जो वायुमंडल शांति वारो करे सघंदा आहियूं। अगरि तव्हां चाहींदा असांजो घर शांत रहे त पंहिंजे मन खे सदा मन में सदा शांति जा वीचार करो, सभु ठीक थी वेंदो, सभु सुठा न त मन में 3-4 बार परमात्मा की याद करे संकल्प करो ओम शांति। ओम शांति मतलब महात्मा शांति स्वरूप है, तो सब शांति शांति। अच्छा ओम शांति। बाबा